हिमायूं भरिसां रेलवे जी पटड़ी ते धमाको, 4 बोगियूं पटड़ीअ तां लही वयूं, रेलवे ट्रैक मुअतल। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो, रिपोर्ट तलब। भारत जे अॻूणे घरू वज़ीर चिदंबरग इंकशाफ़ कयो आहे त पहलगाम वाक़े में पाकिस्तान मुलविस हुअण जो को बि सबूत नाहे। दहशतगर्दनि भारतीय शहरी ऐं मुल्क अंदरि ई दहशतगर्दी जी तरबियत हासिल कंदड़ आहिनि। हुकूमत बिना सबूत इल्ज़ाम छो हणी रही आहे त दहशतगर्द पाकिस्तान मां आया आहिनि। नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार पारां तुर्किया ऐं ईरान जे परॾेही वज़ीरनि सां टेलीफ़ोन ते राब्तो, ग़ज़ा लाइ फ़ौरी ऐं बिना रंडक इंसानी इमदाद जी फ़राहमी ते इतफ़ाक़। जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत सिंध हाई कोर्ट जे वक़्ती चीफ जस्टिस तौरु कसम खणी वरितो। सिंध जे गवर्नर कामरान टिसूरी जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत खे कसम खणायो। राणीपुर जे सिविल जज जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत में फोरकेस जी ॿुधणी। NPP सरबराह ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ऐं ॿिया अदालत में पेश। ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जो चवणु आहे त 27 तरमीम अचण खां पोइ मुल्क जो माहौल तब्दील थी वेंदो। हुकुमरान जीअं चवंदा ऐं जीअं चाहींदा ईअं थींदो। हुन वक़्तु अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे। सिंध KP ऐं बलोचिस्तान जी सूरत हाल सभिनी जे अॻियां आहे। हू ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर तरफ़ां पार्टी ठाहिण ते भलीकार कनि था। ज़ैन शाह GDA जो हिसो आहे। ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर सियासत जी शुरूआति करे चुको आहे। रोहिड़ी में फुर दौरान हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल वापारी फोत बिलावल भट्टी कराची में इलाज दौरान दमधणी हवाले कयो। वाक़े ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल ऐं एहतिजाजी रैली। अॻवाणनि जो चवणु आहे त हथियारबंदनि फुर दौरान मज़ामत करण ते वापारी बिलावल भट्टी खे ज़ख़्मी कयो, जेको फोत थी वियो आहे। वाक़े में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। बाढ़ जे दरगाह पाड़े में हथियारबंदनि जी फायरिंग, नौजवान क़तल। हथियारबंदनि 38 वरनि जे तारिक भागत खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। दोदापुर वेझो पुलिस ऐं ॾोहारनि में मुबैना मुक़ाबिलो। हिकु ॼणो बाज़ियाब कारत। पुलिस फ़हद जागिराणी खे बाज़ियाब कराए फुरथियल कारत करे वरिती। ऐं अॻूणे भारतीय क्रिकेट टीम जे कप्तान सौरव गंगोली पाक भारत मैच जी हिमायत करे छॾी। संदसि चवणु आहे त पाकिस्तान ऐं भारत जो हिक ई ग्रुप में हुअणु ठीकु आहे। पहलगाम जहिड़ा वाक़िआ न थियणु घुरिजनि। दहशतगर्दनि जे वाक़िअनि खे रोकियो वञे।